पीपुल्स पार्टी जे मरकज़ी इतलात सेक्रेटरी ऐं साबिक़ सूबाई मुशीर इतलात मौला बख्श चांडे चयो आहे त 3 सूबनि में वोट खणी कामयाब न थियण जे बावजूद हिकु पार्टी वफ़ाक़ ते हुकुमरानी करे रही आहे जेका 3 सूबनि सां ज़्यादती आहे। हिन बदीन प्रेस क्लब में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु सूबे में कामयाब थींदड़ सियासी पार्टी मुल्क ते हुकुमरानी करे रही आहे जेका 3 सूबनि जे अवाम सां ज़्यादती आहे। हिन पार्टी जेका एहतिसाब में नथी अचे ऐं सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट खां बि ॾाढी आहे ऐं कंहिं बि इदारे खे मञण लाइ तयारु न आहे। एक भी पार्टी वो पार्टी ना जीते, सिर्फ एक सूबे में जीत जाए, पूरे पाकिस्तान पे हुक्मरानी करे, ये 3 सूबों के साथ जाती नहीं है, तो 3 सूबों के लोगों की बेइज्जती नहीं है। तो ये जो आप बात करें वो डाटे हैं, वो सुप्रीम कोर्ट उनसे डरेगी, उनसे हाई कोर्ट डरेगी, वो किसी के एहतिसाब में नहीं आते, वो किसी इदारे को नहीं मानते। मौला बख्श चांडे चयो त संदन का बि मुस्लिम लीग सां डील न थी आहे। अदालतनि डॉक्टर आसिम शर्जील मेमन जी ज़मानत कई आहे। इमरान खान या नवाज शरीफ जे खानदान खे अदालतूं जेकॾहिं रिलीफ ॾियनि त उहे डांसूं कनि, भंगड़ा हणनि, उन्हनि खे केरु बि नथो चवे, पर पीपी खे जेकॾहिं अदालत इंसाफ़ ॾिए थी त हर को तहमत हणे थो। हिन चयो त नवाज शरीफ सां को बि एनआरओ न आहे, असां एनआरओ करे भॼण वारा न आहियूं, चाहे केतिरा साल बि जेलनि में रहूं। आसिफ ज़रदारी, डॉक्टर आसिम या पीपी जो को बि कारकुन केतिरो बि जेल में रहे पर कॾहिं बि लिखी न ॾिनो। नवाज शरीफ परवेज़ मुशर्रफ खे लिखी ॾेई 10 साल मुल्क छॾे हलियो वियो। पीपी अॻवान मौला बख्श चांडे चयो त आदमशुमारी जी त खेनि तहफ़ुज़ात आहिनि। हमारे तहफ़ुज़ात हैं, हमें बताया जाए फौरी तौर पे कहाँ है ये नताइज, लेकर आप क्या लेके जाओगे, मरकज से जाकर जारी करोगे। हमें तहफ़ुज़ात है, सिंध के लोगों को डर रहे कि उनको अक़लियत में तब्दील किया जा रहा है, जानबूझ के ऐसे हालात पैदा किए जा रहे हैं कि सिंध के लोग एहतजाज करें। बलोचिस्तान ने एहतजाज किया है, सिंध एहतजाज कर रहा है, हमें तहफ़ुज़ात है। पीपल्स पार्टी कोर्ट में गई है, अगर उसके तहफ़ुज़ात दूर किए बगैर उन्होंने मर्दमशुमारी की तो हम उसके नताइज नहीं कबूल कर सकेंगे। मौला बख्श चांडे चयो त इस्माइल राहू जे पीपल्स पार्टी में शामिल थियण बाबति खेसि का बि ख़बर न आहे। कैमरामैन रजब रायमू सां गॾु शकूर मेमन, सिंध टीवी न्यूज़।